शिकारपुर में कश्मीर से यकजहती के इज़हार तौर गवर्नमेंट शाह लतीफ़ हाई स्कूल के हेड मास्टर सफदर अमीर पौड़ की अगवानी में स्कूल का प्रेस क्लब ताईं परअमन रैली कढी वही। रैली में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अली अकबर कलोड़ो खसूसी शिरकत कई। उन मौके ते रैली के खिताब कंदे हेड मास्टर सफदर अमीर पौड़ चयो त कश्मीर असांजो आहे ऐं असां कश्मीरी अवाम से हर हाल में गॾु आहियूं। हिननि चयो त असां भारत के ॿुधाइण था चाहियूं त तुंहिंजा पलीत इदारा मिटी में मिली वेंदा ऐं उहे ॾींहं परे न आहिनि। कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो थींदो जंहिंखे दुनिया की का भी ताक़त असां खां अलॻि नथी करे सघे। रैली में स्कूल के उस्तादनि ऐं सविनि शागिर्दनि कश्मीर से यकजहती रैली में शिरकत कई। रिपोर्ट मोइन अख्तर संजरानी, शिकारपुर।